अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरू ऐं माहिया फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। सलामती काउंसिल में गज़ा जंगबंदी लाइ अमरीकी तजवीज़ुनि वारो ठहराव मंज़ूर। रूस तरफ़ां ठहराव जो बाइकॉट। हमास पारां सलामती काउंसिल जे ठहराव जो भलीकार। सलामती काउंसिल में अमरीकी ठहराव जी हिमायत में 14 वोट पिया। रूस वोटिंग में हिस्सो न वरितो। ठहराव पेश थियण खां पहिरीं अमरीका ऐं सलामती काउंसिल जे मेंबरनि विच में 6 ॾींहंनि ताईं ॻाल्हियूं जारी रहियूं। सलामती काउंसिल मार्च में भी गज़ा में फौरी जंगबंदी जो मुतालबो कयो हो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन जी मुलाक़ात। जंग खां पोइ गज़ा मंसूबे बाबति ॻाल्हियूं। अमरीकी परॾेही वज़ीर गज़ा जंग खे ख़िते में पखिड़जण खां बचण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। ईंदड़ मामले बजट ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते वीचारियो वेंदो। काबीना इजलास में ECC जे फ़ैसिलनि ते मंज़ूरी ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ पंहिंजे चीन जे दौरो बाबति काबीना मेंबर्स खे इत्माद में पियो वठंदो। हलंदड़ माली साल जे इक़्तिसादी सर्वे अॼु शाम पेश कई वेंदी। नाड़े वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुक़ाबला जारी। भारत खां मैच हाराईंदड़ क़ौमी टीम अॼु कैनेडा ख़िलाफ़ ज़ोर आज़माईंदी। T20 वर्ल्ड कप जी 22 मैच में पाकिस्तान ऐं कैनेडा जूं टीमूं न्यूयॉर्क जे नसाउ काउंटी इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में मुहारो अटकाईंदियूं। पाकिस्तानी वक़्त मूजिबि मैच शाम 7:30 वॻे शुरू थींदी। अॼोको मैच हाराइण जी सूरत में पाकिस्तान सुपर 8 मरहले खां ॿाहिरि थी वेंदो। तंगवाणी भरिसां ॻोठ अब्दुल समद बेजराणी में औरत मुड़ुस हथां कारहे इल्ज़ाम हेठि क़तल। जवाबदार रियाज़ शेख पंहिंजी घरवारी सभाई खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। इतला मिलण ते जमाल थाणे जी पुलिस वाक़िए वारे हंधि ॾांहुं रवानी। होसड़ी लॻ घर मां नारी जो लाश हथे। ॻोठ फुलर ख़ान बालादी जे कोली बिरादरीअ जे घर मां गुडी ठाकुर जो लाश हथायो। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची नारी जो लाश खणाए अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त नारीअ जे लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो। वधीक जांच कई पई वञे। कड़ियो घंवर में गोलाड़ची मेन रोड क्रॉस कंदड़ पोरियत कार जी टक्कर में फौत। हादसे में राहोकी वासी धारशी कोल्ही फौत थियो। लाश अस्पताल मुंतकिल। टंडो मोहम्मद खान में मस्जिद अक्सा चौक वटि 3 सैनिटरी वर्कर्स गटर साफ़ कंदे बेहोश। साहु बुसाटण सबबि बेहोश थियल सैनिटरी वर्कर्स 1 कलाक खां गटर में फाथल। 3 सैनिटरी वर्कर्स खे गटर मां कढण लाइ कोशिशूं जारी।